उमिरि वधण बि खल ते असरअंदाज थिए थो ऐं इहो हिकु कुदरती अमल आहे। विचोली उमिरि में मुंहं ते घुंज थियण शुरू थी वेंदा आहिनि। जीअं असांजी उमिरि वधंदी आहे, खल जी थोल घटिजी वेंदी आहे ऐं उन जी लचक पिणु ख़तम थियण शुरू थी वेंदी आहे। इन जे करे घुंज थी पवंदा आहिनि, पर इहो जवानीअ में बि मुमकिन आहे ऐं इहो तव्हांजी कुझु आम आदतुनि जे करे थींदो आहे। इन्हनि आदतुनि खे कंट्रोल करण सां तव्हां वक़्त खां अॻु घुंज ज़ाहिर थियण खां बची सघो था। सिज खां पाण खे बचाइण जी कोशिश न करणु। सिज जे अल्ट्रा वायलेट शुआनि जे करे खल खे नुक़सान पहुचंदो आहे। खल खे सिज जी रोशनी खां बचाइण जी कोशिश न करण सां जवानीअ में घुंज ऐं कैंसर जो ख़तरो वधी वेंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त सिज जी रोशनीअ में घुमण वक़्तु टोपीअ जो इस्तेमालु करियो, जॾहिं त सनस्क्रीन जो बि इस्तेमालु कराए थो आहे। सिगरेट वापराइण तव्हांजी चमड़ीअ लाइ तबाही आहे ऐं नतीजे में नंढी उमिरि में ई मुंहं ते घुंज थी पवंदा आहिनि। ख़ासि करे वात जे चौधारी घुंज ज़ाहिर थी पवंदा आहिनि, तंहिं करे सिगरेट खां पासो करणु सवलो हल आहे। आम चेहरे जे इशारनि जहिड़ोक मुरकण सां वात ऐं अखियुनि जे चौधारी घुंज ज़ाहिर थींदा आहिनि। इहे निराड़ ऐं मुंहं जे ॿियनि हिसनि ते बि थियनि था। निंड जी खोट माण्हुनि खे वक़्त खां अॻु पोढ़ो करे थी। हिकु मुताले में दरियाफ़्त थियो त निंड जी घटिताई ऐं घुंजनि जो सिधी रीत वास्तो आहे। हिकु ॿिए मुताले मां ख़बर पई त सिर्फ़ हिकु राति जो ओजागो अव्हां जे चेहरे ते घुंज आणे सघे थो। सुम्हण जी आदत बि चेहरे ते घुंज पवण जो सबबु थी सघे थी। पासा मटाइण, उबतो सुम्हण या दुरुस्त हालत में न सुम्हण घुंज ॾेई सघे थो। इन जो हिकु सवलो हल इहो आहे त पुठी सिधी करे आरामदह जाइ ते सुम्हिजे। अहिड़ियूं आदतूं जीअं ख़राब ग़िज़ा ऐं घणो वक़्तु वेहण अव्हां खे पोढ़ो करे सघे थो। इन लाइ सेहतमंद ग़िज़ा जी चूंड करियो ऐं वर्जिश करियो। इन सां थोल घटाए सघिबी, शुगर ऐं ॿियनि मर्ज़नि खां बची सघिबो। वर्जिश न करण सां खल खे ऑक्सीजन जी फराहमी मुतासिर थींदी आहे ऐं नवनि सेल्स जी पैदावार सुस्त थी वेंदी आहे। खल जो ख़्यालु न रखण सां असां पोढ़ा थी वेंदासीं ऐं खल ख़ुश्क ऐं हसास थींदी वेंदी। जेकॾहिं वक़्त खां अॻु पोढ़ा थियण खां बचणु चाहियो था त इहे आदतूं ख़तमु करियो।